आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़वल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम व हैसुमा कुंतुम फ़वल्लू वजूहकुम शत्रहु व इन्नल लज़ीना ऊतुल किताब लयअलमूना अन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिहिम व मल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा यअमलून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुन नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो अमर मुबारक थी वियो। मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे तव्हां पंहिंजे रुख़ अनवर खे बैतुल्लाह शरीफ़ जी तरफ़ ॾिठे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात नमाज़ जी हालत में बैतुल्लाह शरीफ़ खे पंहिंजो मुंहुं मुबारक फरमायो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त हैसुमा कुंतुम फ़वल्लू वजूहकुम शत्रहु, यानी मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह शरीफ़ जे मुंहुं फरमायो आहे त हाणे तव्हां जिथे बि हुजो तव्हां नमाज़ जी हालत में बैतुल्लाह शरीफ़ जो तव्हां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार आहियो। जंहिं तरफ़ जे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रुख़ अनवर आहे, तव्हां बि उन तरफ़ जे पंहिंजो मुंहुं कयो। बैतुल मक़दस इहा बि हिकिड़ी जिहत आहे ऐं बैतुल्लाह शरीफ़ इहो बि हिकिड़ो तरफ़ आहे, हिकिड़ी जिहत आहे। पर इन में फ़र्क़ु आहे, इन में वॾो फ़र्क़ु आहे। अल्लाह जी तरफ़ां इहे जायूं मुक़ररु थियूं। गुज़िरियल अंबिया अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जा कुझु नबी बैतुल मक़दस जे तरफ़ ॾिनो करे नमाज़ पढ़नि ऐं काबतुल्लाह शरीफ़ खे उन जे मथां कई दर्जा फ़ज़ीलत आहे त तरफ़। और बुनियादी तरह सां जेकर नज़र कजे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ज़माने में बैतुल मक़दस खे तमीर कयो ऐं उन जे ठाहिण में इंसाननि, जिननि, देवनि इन्हनि जो हथु आहे ऐं बैतुल्लाह शरीफ़ खे ठाहिण में अल्लाह जे ॿिनि नबियुनि जो हथु आहे। यानी नबी में ऐं उम्मती में फ़र्क़ु आहे। नबी जेको आहे कई दर्जा उम्मती खां मथे, रसूल जेको आहे वरी उहो नबी खां बि मथे आहे। हाणे बैतुल मक़दस खे ठाहिण वारा जेके आहिनि उहे जिन आहिनि। अल्लाह जे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अमर सां उहो कमु कनि था पिया, इंसान कमु कनि था पिया ऐं ॿी बि अल्लाह जी मख़लूक़ जेका आहे निकिर हुई उहा बि उन जे अंदरि कमु करे रही आहे। पर काबतुल्लाह शरीफ़ जी तामीर जे अंदरि कंहिं आम माण्हू जो हथु लॻल ई कोन्हे को। इन जी तामीर जे अंदरि अल्लाह जे ॿिनि नबियुनि जो हथु मुबारक आहे। जंहिं शइ खे तामीर कयो वञे उन जी तामीर जे अंदरि पाक अल्लाह जे पैगम्बरनि जो फ़इल थियलु हुजे, उहा शइ बि मुहतरम आहे, शान वारी आहे, मान वारी आहे। त इन लिहाज़ सां बैतुल्लाह शरीफ़ जे पासो बैतुल मक़दस खां कई दर्जा आला बि आहे, मथे बि आहे। ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इन सूरत में इन ॻाल्हि खे पसंदि फरमायाऊं त जेका आला ऐं शान वारी शइ आहे अल्लाह ताला मूंखे अता फरमाए त मां पंहिंजी उम्मत खे इहो तोहफ़ो करे ॾियां। यानी काबतुल्लाह शरीफ़ यानी बैतुल मक़दस जे मुक़ाबले जे अंदरि कई दर्जा आला, उहा बि अल्लाह जी तरफ़ां हज़रत जिब्रील खे मोकिलियो। जिब्रील खे मोकिलियो त वञी मिटी खणी आ। जीअं हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हदीस पाक में इहा मिटी खयाई आदम अलैहिस्सलाम जी ज़मीन दाह कई। मूं मां मिटी न खण, छो न खणा? इन मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकु शइ ठाहींदो, हिकु ज़ात ठाहींदो, पोइ उन जे नसुल जे अंदरि जेका मख़लूक़ पैदा थींदी उहे सभु आबिद ज़ाहिर त न हूंदा, गुनहगार बि त हूंदा न। पोइ उन गुनहगार नाफ़रमाननि काफ़िरनि जे अंदरि बि त मुंहिंजो जुदो हलियो वञे न। लेकिन मूं में साहब कोन कई, मुंहिंजी मिटी न खण। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खणी हलियो। वरी हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम आयो, वरी उहा मिटी खई, उनखे बि ज़मीन अर्ज़ु कयो त मूं मां न खण, छो जो मुंहिंजा जुज़ा इंसान जे वजूद में वेंदा, उहो इंसान काफ़िर थींदो, नाफ़रमान थींदो। ईअं न थिए जो ख़ुदा मूंखां हिसाब वठे त तुंहिंजा जुज़ा बि इंसान में आहिनि, लेकिन मूंखां न खण। हज़रत इसराईल बि मोटी, हज़रत मीकाईल बि मोटी, हज़रत जिब्रील बि मोटी आयो।
एतिरे करे जॾहिं हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम आयो उनजी मिटी खई त उनखे बि साॻी मिटी दाह कई त मोरा न खण मूं में साहु न आहे। हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम फरमायो त मिटी मां तो मां मिटी खणंदोमांइ जेका जिथां मां खणंदुमि उनखे उते पहुचाए ॾींदोमांइ तोखे मोटाए ॾींदोमांइ। यानी जिथां खणंदुमि यानी इंसान जा मिटी जा जेके जुज़ा आहिनि जिथां थियल आहिनि इंसान उते ई दफ़न थींदो आहे जंहिंजे जंहिंजे उनजी जुज़ा आहे। क़ुर पाक जे अंदरि बि आहे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो फ़ीहा नुईदुकुम होॾे असां तव्हांखे मोटाईंदासीं हाणे जंहिं मां तव्हांखे कढियो आहे उन में असां तव्हांखे मोटाईंदासीं। इन जे तफ़सील जे अंदरि फरमान था छा हर इंसान जी मिटी जेका जंहिं जॻह तां ठहियल आहे न ठहियल आहे उहा जुज़ा वरी उहा मिटी वरी वफ़ात खां पोइ माण्हू उते ई दफ़न थिए थो पियो जितां जी मिटी ठहियल आहे। हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम उहा मिटी खणी आई रखण वारी जाइ कहिड़ी हुई बैतुल्लाह जी जिथे काबो ठहियल आहे। हाणे जंहिं जॻह ते काबो ठहियल आहे उते हज़रत आदम अलैहिस्सलाम जो वजूद तयारु कयो ख़ुदा पंहिंजी कुदरत सां त काबे जी मिटी जा जुज़ा बि हज़रत आदम सां मिली मिटी जो कोयल हुजे हुन में पाणी बि विझल हुजे मिटी जी ॾाढो टके जी ठहियल हुजे पर जंहिं जॻह ते मिटी में रखिबो त उन जा बि असर उन मिटीअ जो उन में दाख़िल थींदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वजूद जे अंदरि उन काबे जी मिटी जो बि उन में दख़ल आहे। हाणे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मलाइकनि छो सजदो कयो छो जो उन जे वजूद जे अंदरि काबे जी मिटी हुई काबतुल्लाह जी मिटी हुई तंहिं करे हाणे जीअं काबो जिहत आहे तीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात जी जिहत बणिजी आहे। यानी जीअं काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ूं था ऐं सजदो कयूं था पिया इहो सजदो अलाह खे आहे बाक़ी तरफ़ जेको आहे सो काबो मुक़ररु आहे। त उन वक़्त में जॾहिं मलाइकनि सजदो कयो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे त सजदो ख़ुदा खे हुयो बाक़ी तरफ़ जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम कयो यानी उहो सजदो बि ख़ुदा खे हुयो अल्लाह जी ज़ाते बाबरकात खे मालूम थियो त इंसान मुअज़्ज़िज़ मोहतरम इन करे आहे जो ख़ुदा ताला उन जे तरफ़ बैतुल्लाह जा जुज़ा रखिया इंसान जो असां आदम जी औलाद आहियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वजूद जे अंदरि काबतुल्लाह जी मिटी जा जुज़ा रखियल आहिनि त असां सभई हज़रत आदम अलैहिस्सलाम जा जुज़ा आहियूं। हाणे जुज़ जेको आहे हमेशह कुल जे तरफ़ ॾिबंदो आहे कुल मां जुज़ हूंदो आहे। हाणे जॾहिं असां काबतुल्लाह ॾे ग़ौर था कयूं ॼण असां पंहिंजी फितरी क़ाबिलियत था मोकिलियूं उहा फितरत आहे जेका जंहिंमें अल्लाह ताला असांखे ख़लक़ियो आहे जंहिं मिटीअ मां। हाणे अल्लाह ताला जॾहिं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात खे काबतुल्लाह अता फरमायो त यानी इहो फितरी तरह सां त इंसान खे हिकिड़ो छोजो जॾहिं असुल जे तरफ़ इंसान रड़ंदो आहे उहो उनजे असुल जे अंदरि उन जुज़ जी जाइ बि हूंदी आहे ऐं फितरी तरह सां ख़ुदा हुन में करार बि रखंदो आहे। हिकिड़ो कचिरो पाणी जो आहे उनखे करार किथे ईंदो कहिड़ी जाइ ते रखिजे ज़मीन ते उछलाए करार न ईंदो हवा में उछला कर पर उन पाणी जे कतरे खे तो पाणी में उछला त उहो ठरी पवंदो जॾहिं पंहिंजे असुल में हलियो वियो। त अहिड़ी तरह सां काबतुल्लाह जे तरफ़ ॾे जॾहिं मोमिन मोह करे थो पियो छो थो ठरी पियो इन करे जो उन जा जुज़ा असांजे वजूद में इन में ख़ुदा जो रंग आहे ख़ुदा जी कुदरत जो अज़ीम रंग आहे त बैतुल्लाह ॾे जेको मोह थो करे मोमिन बीहे न त हुनजे दिलि जे अंदरि हिकिड़ो करार सुकून पैदा थिए थो पियो इन करे जो उन जा अज्ज़ा कुदरत वारे हुनजे वजूद में रखंदा आहिनि। यानी फितरी तरह सां असांजो कुल जेको आहे सो बैतुल्लाह शरीफ़ आहे। यानी अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काबतुल्लाह शरीफ़ जो तलब करणु ऐं उन जे तरफ़ रुख़ करणु सिर्फ़ु हिकिड़ो अमल न आहे बल्कि उन में ख़ुदा जो हज़ारे हिकमत त सोने महबूब छो मोह कयो छाजे लाइ छो जो अल्लाह जी इबादत जेकॾहिं बैतुल मक़दस ॾे मोह करे नमाज़ पढ़ी पई वञे ख़ुदा ओतिरी नमाज़ जो क़बूल करे यानी दोरापो त कोन्हे न त हाणे तव्हांजे नमाज़ जो दर्जो घटि आहे उहो जिहत हुई न पर हिन शइ खे पसंदि करणु हिन खे तरजीह ॾियणु हिन में ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जो हज़ारे हिकमतूं आहिनि। हाणे ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो व हैसु मा कुंतुम फवल्लू वजूहकुम शतरहू। हाणे जंहिं जॻह ते आहियो न तव्हां बैतुल्लाह जे तरफ़ ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ो। इन लज़ीन ऊतुल किताब लयअलमून अन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिहिम। बेशक जेके किताब वारा आहिनि जेके यहूदी नसारा किताब वारा आहिनि अलबते इहे ॼाणनि था त बेशक इहो हक़ु आहे मुंहिंजे रब जे तरफ़ छो जो एतिराज़ उन्हनि कयो मां उहो हेॾे मुंहुं करे वरी छो कई पर ख़ुदा फरमाए थो पियो त लयअलमून अन्नहुल हक़्क़ु मिन रब्बिहिम। इन्हनि खे ख़बर अथव इहे लिकाइनि था हिनखे इल्मु अथव त
इन जे रब खां तलब त इहो बेशक अलाह जे मौजूदु बैतुल्लाह ॾे मौक़े वारो हक़ आहे। कीअं ख़बर आहे उन्हनि खे अलाहुल हक़ कीअं ख़बर आहे उन्हनि खे छो जो उन्हनि जे साम्हूं तौरेत शरीफ़ आहे, इंजील शरीफ़ आहे, उन में इहो लिखियो पियो आहे त आख़िरी नबी जेको दुनिया जे तख़्ते ते ख़ातिमुन नबीन थी ईंदो उनजो क़िबलो बैतुल्लाह शरीफ़ काबुल शरीफ़ हूंदो। इन करे उहे ॼाणनि था पिया बाक़ी हसद साड़ जे करे बुग़्ज़ जे बिना जे करे इख़्तिलाफ़ कनि था। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा यअमलून। अल्लाह ताला बेख़बर न आहे जेको इहो कमु कनि था पिया, इहो हसद ऐं साड़ जे करे कनि था पिया। बल्कि मुस्लमानों तव्हां खां बि वधीक हिनखे ख़बर अथव छो जो आसमानी किताब पढ़ी चुका अथव ऐं किताबनि में वाज़े तौर सां लिखियो पियो आहे जेको अलाह जो आख़िरी नबी ईंदो न उनजो क़िबलो क़यामत ताईं बैतुल्लाह शरीफ़ थींदो लिखियलु आहे। अज़ीज़ानी गिरामी ख़ुदा ताला जूं हिकमतूं आहिनि ऐं हिकमतुनि जे अंदरि की राज़ आहिनि। हीउ जेको तहवीर काबा जो क़िबले जो हुकुम अचे थो पियो इन में बि हज़ार हिकमतूं आहिनि। हाणे अल्लाह ताला जी ज़ाती बाबर क़यामत ताईं हिन उम्मत खे काबो बैतुल्लाह शरीफ़ करे अता फ़रमाए। अल्लाह ताला जी ज़ाती बाबर खां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।